गंबट में बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। विच शहर मां हथियारबंदनि मोबाइल दुकान तां 30 लख रुपयनि जी मालियत जा मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। इन हवाले सां अपडेट वठूं था बादशाह बंद खां। जी बादशाह, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, गंबट में बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मां ॿुधाईंदो आहियां त विच शहर मां हथियारबंदनि मोबाइल जे दुकान तां 30 लखनि जो मोबाइल फोन जेका उहे फुर करे फायरिंग कंदा फरार थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गंबट भिटाई चौक तां शफ़क़त फल पुट जे दुकान में ॾोहारनि पारां दुकान अंदरि घिरी दुकानदार खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जो मालियत जो मोबाइल फोन जो धाड़ो हणी फायरिंग कंदा फरार थी विया आहिनि। जॾहिं त इतला ते पुलिस जेको मालिकनि चवणी आहे त पुलिस देरि सां पहुती आहे। जॾहिं त ॾोहारियुनि जो पीछो बि जेको आहे दुकानदारनि पारां गंबट जे मेन क़ौमी शाहराह ताईं बि कयो वियो, पर ॾोहारी जेके आहिनि उहे फरार थी विया। मां ॿुधाईंदो आहियां त गंबट शहर में काफ़ी टाइम खां मुसलसिल ॾोहनि में जेको आहे सो उहो जेके ॾोह आहिनि वॾा, जेके धाड़ा आहिनि फ़ुरून, उहे मामूल बणिजी विया आहिनि। मोटरसाइकिल चोरियुनि सां गॾु सामाजिक क्राइम, मंशात फरोशी, गंबट शहर जेको आहे सो उहो हींअर ॾोहारियुनि जे मुकमल कंट्रोल में आहे, जंहिंमें गंबट जे सियासी समाजी माण्हुनि ऐं गंबट जे अवाम पारां इहो मुतालबो कयो आहे एसएसपी खैरपुर ऐं डीआईजी सखर सां त गंबट में जेको आहे पुलिस जी नफ़री खे जेको आहे वधायो वञे ऐं जेको अमन आहे उहो क़ाइमु कयो वञे। जी बादशाह, अवां जी महिरबानी।